अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न वेझो ॻोठ सफ़न वासी समाजी अॻवान शहज़ादे मल्लाह जे क़त्ल केस में नामज़द रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ शहज़ादे मल्लाह जे वारसनि जो दौलतपुर सफ़न प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त महीना अॻु क़त्ल थी वियल शहज़ादे मल्लाह बेगुनाह क़त्ल थी वियो हुयो, जेको हिन महिल ताईं क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असां वस वारनि खे अपील था करियूं त असांजे भाउ जा क़ातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। IG सिंध DIG सिंध खे असां अपील था करियूं त असांजे भाउ जा क़ातिल गिरफ़्तार कयो वञे, जीअं त नज़ीर उर्फ़ फ़क़ीर, अलाए वधायो वधू ऐं गुलशेर गुलशी असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे त केस त हथु खणो, न त तव्हां सां बि शहज़ादे मल्लाह वारो कमु थींदो। असां वस वारनि खे अपील कंदासीं, SSP शहीद बेनज़ीर आबाद शबीर सेठार खे अपील कंदासीं त असांजे भाउ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। जवाबदार रिपोश आहिनि उहे असांखे नज़ीर उर्फ़ फ़क़ीर ऐं अला वधायो बचायो ऐं गुलशेर असांखे मौत मारण जूं धमकियूं था ॾियनि, चवनि था त इन केस तां हथु खणो, न त तव्हांखे असां शहज़ादे मल्लाह वारो कमु कंदासीं। जे अगरि नथा कयो त असां तव्हांखे मारे दरिया में फिटो करे छॾींदासीं। असांखां बांसण खां ख़तरो आहे, असांखे इहो आहे ख़र्चो आहे त असांखे मौत मारे धमकी था ॾियनि, लिखी ॾियो केस, न त तव्हांखे असां मारींदासीं। हीअ असां CDR कढाया, जियो फैंसी कराई, असां जियो फैंसी में सभु नंबर आया आहिनि। हीअ मोबाइलियूं आयूं आहिनि, जिन जवाबदारनि खे असां FIR बि कटाई आहे, उन्हनि जा सभु असां प्रूफ आहिनि, बाइकाते आईमियूं आयूं आहिनि, नंबर आया आहिनि। ऐं जेके बि जवाबदार आहिनि बाअसर आहिनि, अञा ताईं गिरफ़्तार थी न सघिया आहिनि। जीअं त असां शहीद बेनज़ीर SSP शहीद बेनज़ीर आबाद खे या वसारे जेके उहिदेदार आहिनि PMN जेके वसवार आहिनि, असां उन्हनि खे अपील था कयूं त हू बाअसर माण्हू आहिनि, हू अञा ताईं बि अञा न उन्हनि जे ख़ौफ़ ख़ुदा अञा कोथा डिॼनि, अञा बि चवंदा असां हिक न ॿिए खे क़त्ल कंदासीं, जा त तव्हां हथ खणो केसां, जा त असां अञा माण्हू मारींदासीं। हू अञा ताईं रिपोश आहिनि ऐं रिपोश बाअसर माण्हू आहिनि, असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जीअं त असां हिसा आहिनि पिया त तव्हां केस था हथु खणो, जे न त तव्हां सां शहीद शहज़ादे मल्लाह वारो कमु थींदो। असांजे भाउ शहीद शहज़ादे मल्लाह जे खून जो असां इंसाफ़ कयो वञे। असांखे हींअर वॾी असांखे हींअर तकलीफ़ में था हुजनि ऐं चवनि था त असां तव्हां सां इहो ई कमु कंदासीं। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। Sindh Hawaaz News is looking for candidates from all over Sindh who are interested in journalism and have experience in journalism. Interested candidates should contact her immediately, and do not forget to subscribe to Sindh Hawaaz News on YouTube to stay updated at all times.